अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबिया'i वल मुरसलीन सय्यिदिल अव्वलीन वल आखिरीन क़ाइदिल गुर्रिल मुहज्जलीन अतियबित तय्यबीन व अतहरित ताहिरीन मौलाना व मौलुल थक़लैन जद्दिल हसन वल हुसैन हबीबिना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमईन। अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। क़द जाअकुम मिनल्लाहि नूरुन व किताबुम मुबीन। सदक़ल्लाहु मौलानल अलिय्युल अज़ीम। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मौलाना महबूबिना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमईन। हज़रात, उलमाए किराम, सादाते इज़ाम, मुझा प्यारा दोस्तों, बुजुर्गों, भाइयों, अल्हम्दुलिल्लाह आज 1427 हिजरी जे रबीउल अव्वल जी पहिरीं तारीख़ ऐं तव्हां ॻोठ ॾींहंनि जे अंदरि सोणे मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मीलाद पाक जी महफ़िल सजाई आहे। रब जूं हिन ॻोठ ते रहमतूं ऐं बरकतूं वसी रहियूं आहिनि, छो त जिते ज़िक्र मुस्तफ़ा थींदो आहे, जिते मीलाद मुस्तफ़ा मल्हायो वेंदो आहे, उते रब जे रहमतुनि जी ख़ुसूसी पालूट थींदी आहे। ऐं हिक मोमिन हुजण जे नाते, कलमा गो हुजण जे नाते असांजे लाइ सभ खां वॾे में वॾी ख़ुशी इहा आहे जो मदीने वारो मीर असांखे मिलियो। सरवरे आलम, ताजदारे कायनात, फ़ख्रे मौजूदात, इमामुल अंबिया, हबीबे किबरिया, हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी आमद जहिड़ी ॿी का बि असांजे लाइ ख़ुशी न आहे। हेॾे तवजह कर। सुभान अल्लाह। बराबर असांजे लाइ ईद उल फित्र बि ईद जो ॾिहाड़ो आहे, ईद उल अज़हा बि ईद जो ॾिहाड़ो आहे, शबे क़दर जी रात असांजे लाइ शान इज़्ज़त ऐं मक़ाम वारी रात आहे, शबे बरात असांजे लाइ छोटकारे जी रात आहे। दोस्तानी गिरामी, रमज़ान असांजे लाइ बरकतुनि ऐं रहमतुनि जो महीनो आहे, मुहर्रम जो महीनो इबादतुनि ऐं अल्लाह ताला जल्ल शानो जे तरफ़ रुजू करण ऐं मोटण जो महीनो आहे। इन्हनि सभिनी ॾींहंनि महीननि जूं फज़ीलतूं पंहिंजी जाइ ते बरक़रार। दोस्तानी गिरामी, पर इहे सभु रहमतूं ऐं बरकतूं, इहे सभिनी ॾिहाड़नि जूं ख़ुसूसियतूं मरहून मिन्नत आहिनि 12 रबीउल अव्वल। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। अगर असांखे रमज़ान मिलियो या ईद उल फित्र मिली, ज़ुल हज मिलियो या ज़ुल हज जी ईद मिली, जे रमज़ान जा रोज़ा मिलिया या रब शबे कदर जी रात मिली,
दोस्तान गिरामी, शबे बरात मिली या शबे कदर जी इज्जत हिन उम्मत के नसीब थी, या सब दिलबर मोहम्मद करीम जे सदके, मदीने वाले साईं जे ॻाल्हायो महबूब जे सदके मिली, कुरान मिलियो महबूब जे सदके, मुंहिंजा दोस्तो रमज़ान मिलियो महबूब जे सदके, असांखे इज्जत ऐं शरफ़ ऐं शान मिलियो कुंतुम खैर उम्मतिन जो, सारी उम्मतुनि खां भली उम्मत बणियासीं त मदीने वारे मीर जे सदके। चओ सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह, सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह। असांजे लाइ खुशम जहिड़ो रहबर मिलियो कंहिंखे, मूसा कलीमुल्लाह जहिड़ो अज़ीम रूहानी रहबर मिलियो, पर दोस्तो का बि अहिड़ी उम्मत भाग वारी नाहे जंहिंखे मुहम्मद रसूलुल्लाह जी ज़ात मिली, उहा जे इज़त मिली आहे त असां तोखे मिली आहे, जो असांजो रहबर सभिनी रहबरनि जो बि रहबर आहे, असांजो नबी सभिनी नबियनि जो नबी आहे, सभिनी नबियनि जो इमाम आहे। मस्जिद अक़सा गवाही थी ॾिए सब नबियनि जो सजण सालार तूं या रसूल अल्लाह।